अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम गुड मॉर्निंग कल्याण सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सुबुह जो वक़्तु आहे। सुबुह जी थधाण जे माहौल में गुलनि जी ख़ुशबू ताज़गी हूंदी आहे ऐं माण्हू सुबुह जो सवेर उथी जॾहिं वॉक कंदा आहिनि त उन्हनि खे जेको बाग़नि में वेंदा आहिनि त बाग़नि मां ॾाढो गुलनि जी ॾाढी ख़ुशबू ईंदी आहे, ख़ूबसूरत। हिन वक़्तु सियारे जी मौसम आहे त सियारे जी मौसम में सुबुह जो वक़्तु ॾाढो वणंदड़ लॻंदो आहे। थधि ज़रूरु हूंदी आहे पर वक़्तु ॾाढो वणंदड़ हूंदो आहे ऐं उन में गुलनि जी ख़ुशबू हूंदी आहे ऐं माण्हू ॾाढो पाण खे सिहतमंद महसूसु कंदो आहे जॾहिं सुबुह जो सवेर उथंदो आहे। त असां वटि सुबुह जी थधाण जहिड़ी ऐं गुलनि जी ताज़गी जहिड़ी शख़्सियत असांजे विच में मौजूदु आहे गुड मॉर्निंग कल्याण में। पीपी लेडीज़ विंग ज़िले हैदराबाद जी ज़िले सदर आहे सनम टालपुर साहिबा। गुड मॉर्निंग सनम ताबा। थैंक यू। गुड मॉर्निंग टू। अच्छा, असां सुबुह सां जेको तव्हांखे तकलीफ़ ॾिनी त तव्हां अचो असांजे हिन गुड मॉर्निंग प्रोग्राम में, त तव्हांखे उहो सफ़र हेसि ताईं सुबुह सां थधाण में ईंदे कीअं महसूसु थियो? एक्चुअल में मूंखे थधि इलाही वणंदी आहे। सियारे जो मौसम मूंखे इलाही वणंदो आहे। इलाही माण्हुनि खे कोन वणंदो आहे पर मूंखे इलाही वणंदो आहे ऐं इन तहत मूंखे ॾाढो मज़ो आयो त अॼु आउं पंहिंजे घर खां सवेरे उथी ऐं तव्हांजे प्रोग्राम में आयसि ऐं तव्हांजी थोराइती आहियां त अॼु गुड मॉर्निंग प्रोग्राम में तव्हां मूंखे मदू कयो आहे। थैंक यू। अच्छा, इहो रूटीन तव्हांजी छा आहे? सुबुह जो सवेरे उथण खां पोइ छा पहिरियों कमु कहिड़ो कंदा आहियो या सुबुह जो उथी पोइ रूटीन में तव्हां कीअं ईंदा आहियो? सुबुह जो एक्चुअल में मुंहिंजी को रूटीन कोन्हे का, इन करे जो आउं हिकिड़ी एक्टिव माई आहियां, पॉलिटिकल वूमेन आहियां। मुंहिंजो कमु ईअं हूंदो आहे त अगरि मुंहिंजी मीटिंग जल्दी आहे त मूंखे जल्दी वञिणो पवंदो आहे त आउं उथी मूव कंदी आहियां पार्टी प्रोग्राम्स में। अदरवाइज़ सुम्हण जी ॾाढी शौक़ीन आहियां ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे त जेतिरो बि मूंखे टाइम मिले थो त आउं रेस्ट कयां ऐं उन खां पोइ जॾहिं आउं उथंदी आहियां त उथी आउं थोरी एक्सरसाइज़ कंदी आहियां 10-15 मिंट, पोइ वरी चांहि पींदी आहियां। उन खां पोइ रूटीन स्टार्ट थी वेंदी आहे मुंहिंजी। अच्छा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो जेको रूटीन आहे उहो कीअं आहे? तव्हां सुबुह जो केॾीमहिल उथंदा आहियो? रूटीन में कीअं उथंदा आहियो? तव्हां पहिरियों कमु कहिड़ो कंदा आहियो? ऐं पहिरीं त एक्चुअल में थोरो कोशिशि कंदी आहियां त सुबुह जो जीअं उथां थी त पहिरीं थोरी घणी एक्सरसाइज़ कजे, उन खां पोइ चांहि पीजे ऐं उहो बि वॾो मग जेको आहे उहो भरे। ऐं अगरि मूंखे टाइम मिलंदो आहे ऐं लेट सुम्हण ताणी त मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे त मां सुम्ही उहो टाइम गुज़ारियां। पर पार्टी एक्टिविटीज़ जे हवाले सां हूंदो आहे, प्रोग्राम हूंदा आहिनि, मीटिंग्स हूंदी आहे, अमूमन अर्ली मॉर्निंग्स मीटिंग्स हूंदियूं आहिनि त मूंखे जल्दी उथिणो पवंदो आहे त स्किप करे छॾंदी आहियां। पोइ आउं एक्सरसाइज़ खे पोइ बाद में वरी शाम जो अची उनखे कंटिन्यू कंदी आहियां। पर मुंहिंजी रूटीन में इहो आहे त थोरो घणो एक्सरसाइज़ कजे ताकी माण्हू थोरो सो चाक ऐं चौबंद रहे थो। अच्छा, हाणे ईअं आहे त ॾिसो, माण्हू जूं यादियूं जेके हूंदियूं आहिनि उहे नंढपण जूं हूंदियूं आहिनि। शुरूआती जेका तव्हां तालीम हासिलु कई उहा किथां कई? उन खां पोइ तव्हां केसिताईं पढ़ियो ऐं सियासत में तव्हां कीअं इन थियो? एक्चुअल में मुंहिंजी बचपन खां वठी हेसि ताणी मुंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे ऐं तालीम ॾांहुं त एतिरी मुंहिंजी ख़ासि फोकस कोन हो त आउं कुझु अहिड़ो ठही सघां, छोकी बचपन खां वठी मुंहिंजे अंदरि हिकिड़ा जरासीम हुया सियासत जा। त छोकी मां फाउंडर मेंबर जी धीउ आहियां, इन करे मुंहिंजो शौक़ु हुयो त बल्कि इश्क़ हुयो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां। त मूं कोशिशि कई आहे बचपन खां वठी तक़रीबन 8-10 सालनि जी हुयसि त पहिरीं दफ़ा आउं लॉकअप थी हुयसि, जेल वई हुयसि ऐं उन खां पोइ मुसलसिल मुंहिंजी इहे स्ट्रगल रहियो आहे न, जदोजहद हेसि ताणी। एजुकेशन खे बि आउं गॾु खणी आई आहियां पाण ताणी ऐं इन खे सियासत खे बि गॾोगॾु खणंदी आई आहियां। त मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे पंहिंजी लाइफ खे मूं इंजॉय बि कयो आहे। ऐं छोकी सियासत में ॾिसो न, माण्हू जेल वेंदा आहिनि, माण्हू डिॼंदा आहिनि इलाही, पर सियासत में जॾहिं तव्हां हुजो तव्हां जेल वञो था न त माण्हू चए थो त हीअ सियासी कैदी आहिनि, हाजी आहिनि। त ॾाढो हिकिड़ो असां प्राउड फील कयूं था त मूंखे अलाह जो शुक्र आहे, पको सियासतदान, त अलाह जो शुक्र आहे हितां खां कोट लखपत जेल ताणी आउं वई आहियां, मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे। अच्छा, इहे गिरफ़्तारी वारो टाइम कहिड़ो जंहिं तव्हां गिरफ़्तारियूं थी, छो थियूं इहे गिरफ़्तारियूं? इहे गिरफ़्तारियूं जेके बचपन खां वठी थींदियूं आयूं आहिनि त तव्हांखे ख़बर आहे त दौर जेके आहिनि उहे आमरियत वारा दौर रहिया आहिनि।
उन खां पोइ मुशरफ जो जेको दौरु हुयो उन में मुंहिंजी शादी खे 3 ॾींहं थियो, मुंहिंजो अञा वलीमो बि कोन थियो हो त आउं पंहिंजे हस्बैंड सां गॾु अरेस्ट थी वियुसि। साईं ख़ुर्शीद शाह रैली ऑर्गेनाइज़ कई हुई हैदराबाद में, आई थिंक 93 जो शायदि हुयो या कुझु अहिड़ो। उन में उन ऑर्गेनाइज़ कई हुई मुंहिंजी शादी जे विच में आउं जेको आहे अची वियसि हली उन प्रोग्राम में, ऐं पोइ आउं अरेस्ट थी वियसि पंहिंजे हस्बैंड समेत। ऐं पोइ वुमेन थाणे ते आउं हुअसि, सिटी थाणे ते मुंहिंजो घरवारो हुयो। ऐं पोइ जीअं वरी सभिनि जी रिहाई थी त पोइ मुंहिंजी बि ईअं ई रिहाई थी वई हली। इहे दौर हुआ, स्ट्रगल जा दौर हुआ। पोइ कोट लखपत जेल वई हुयसि त आसिफ़ साहब खे रिसीव करणु वियासीं। गुनाह को कोन कयोसीं, पर पंजाब में हुकूमत हुई मुशर्रफ जी ऐं इन्हनि जी, त पोइ उन्हनि असांखे जेल हवाले करे छॾियो। अच्छा, मां इहो पियो चयो त इहे माण्हू सियासी माण्हू जी ज़ाती ज़िंदगी बि हूंदी आहे, छाकाणि त इहे गुड मॉर्निंग जो प्रोग्राम आहे, हिन में कुझु तव्हां खां ज़ाती हवाले सां बि पुछंदासीं त जीअं तव्हां शादी जो ज़िक्र कयो, उन में तव्हांजो औलाद केतिरो आहे, ऐं तव्हां हिकु सियासतदान खां हटी करे हिकु माउ जी हैसियत में ॿारनि जी कहिड़ी परवरिश कई आहे? जी, मुंहिंजी शादी ॾाढी अलाह जो शुक्र आहे सक्सेसफुल आहे ऐं सुठे घराने में रॉयल फैमिली में मुंहिंजी शादी थियल आहे। माणकाणी मीर आहिनि मीरपुर ख़ास जा, ऐं तालपुर फैमिली में आहे। उन खां पोइ मुंहिंजा 4 ॿार आहिनि ऐं आउं सेकेंड वाइफ आहियां पंहिंजे हस्बैंड जी। फर्स्ट वाइफ मां 6 ॿार आहिनि ऐं माशाल्लाह सुठी बॉन्डिंग आहे मुंहिंजी असांजी ॿिन्ही फैमिलियुनि जी पाण में। स्पेशली मुंहिंजी पंहिंजे वॾी अदीअ सां ऐं उनजे ॿारनि सां तमामु घणी मुंहिंजी बॉन्डिंग आहे ऐं उन्हनि जूं शादियूं मूं करायूं आहिनि। हालांकि एज डिफरेंट बि रहियो आहे असांजो ॿारनि में, पर उनजे बावजूदि हू तमामु घणी मुंहिंजी रिस्पेक्ट कंदा आहिनि। ऐं जेके मुंहिंजा ॿार आहिनि उहे 4 ॿार आहिनि, 2 धीअरूं आहिनि, 2 पुट आहिनि। अलाह जो शुक्र आहे हिकिड़ी न्याणी मुंहिंजी कराची में पढ़े थी, इकरा यूनिवर्सिटी में, ऐं ॿिया ॿार पढ़नि पिया। अच्छा, ॾिसो इहे ज़ाती ज़िंदगी में ईअं थींदो आहे त इख़्तिलाफ़ बि घरनि में थींदा आहिनि, पर जेके ख़ानदानी माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे उहे संभाले वठंदा आहिनि। पर अक्सर जेके झेड़ा थींदा आहिनि, ससु नुंहुं जो झेड़ो त मशहूरु आहे त ससु पहिरीं त पंहिंजे पुट जी जेका शादी धूमधाम सां कंदी ऐं कुंवार खे वॾे आन मान सां घर वठी ईंदी, ऐं उनखां पोइ वरी उनजी बाक़ाइदा दुश्मन थी बीह रहंदी त न हीअ जेका आई आहे त हाणे मुंहिंजे पुट ते हिन कब्ज़ो करे वरितो आहे। अहिड़ो को सिलसिलो तव्हां वटि न थियो आहे? एक्चुअल में मुंहिंजे इनलॉस जो ईअं मसइलो हो कि हिकिड़ो त मूं तव्हांखे ॿुधायो त फैमिली रॉयल फैमिली आहे, लेकिन मुंहिंजी ससु जेका आहे मुंहिंजी बदकिस्मती आऊं चवंदसि, मुंहिंजी ससु एतिरो अरसो ज़िंदा न रही। मुंहिंजी शादी खां पोइ 2 साल हयात हुई, पर मूंखे मूंसां बाक़ाइदा उन इश्क कयो, मूंखे ॾाढो प्यारु कंदी हुई ऐं सभिनि खे ॿुधाईंदी हुई त मुंहिंजी जेका नंढी नुंहुं आहे उहा हिकु परी आहे जंहिंजा हेॾा वॾा वार गोल्डन आहिनि ऐं हू तमामु घणी फेयर आहे कलर जी ऐं ख़ूबसूरत आहे। मूंखे इलाही प्यारु कंदी हुई। मां नित नवां कपिड़ा वठी अचणु करणु उहो मूंखे गिफ्ट ॾींदी हुई। ऐं ॻोठु हूंदी हुअसि तॾहिं बि घणो ख़्यालु रखंदी हुई, ॻोठु ईंदी हुई हर वीकेंड ते मिलण जे लाइ मूंखे। ऐं हुनखे ॾाढी जुस्तजू हुई त मूंखे औलाद हुजे ऐं उहो औलाद हू ॾिसे, पर बदकिस्मती सां उनजी डेथ थी वई। डेथ खां पोइ मूंखे फस्ट जेको ॿारु थियो उहो बेबी हुई। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदी हलां त आउं अल्ट्रासाउंड कराइणु वियसि त हस्बैंड ॿाहिरि पुछो, चई त छा डॉक्टर छा ॿुधायो सेक्स में छा आहे, मेल आहे फीमेल आहे? त मूं यकदमि चयोमांसि मुंहिंजो ॿारु उबतो आहे, ख़बर न पई आहे। त मूंखे मिठाई जो दॿो खणी ॾिनई, चई हीअ वटि निभाग पनो कोन कबो आहे, मुंहिंजी वालदा अची रही आहे घर में, त तोखे ख़ुशि थियणु घुरिजे। मूंखे ख़ुशि थी ॿुधाई हा त ॿार में बेबी आहे ऐं आउं ॾाढो ख़ुशि थियो आहियां। हालांकि वॾे घर मां हुनखे अल्हम्दुलिल्लाह 2 न्याणियूं आहिनि, पर ॾाढो माना मीर साहिबु इलाही ख़ुशि थियो। मुंहिंजो मुड़ुसु ॾाढो लविंग आहे, इलाही प्यारो आहे, दोस्तनि वारो वांगुरु माहौल आहे। मुंहिंजी फ्रेंड सर्कल में बि काफ़ी घुलियल मिलियल हूंदो आहे। असां सां गॾु आउट ऑफ कंट्री हुजे, आउट ऑफ सिटी हुजे, दोस्तूं जॾहिं असां वेंदा आहियूं पार्टी जेके प्रोग्राम में, त मीर साहिबु गाॾी ड्राइव कंदा आहिनि, गॾु हूंदा आहिनि, त ॾाढो इंजॉय कराईंदा आहिनि। ॾाढो सुठो इहो तव्हां जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि, छाकाणि त तव्हांजी फैमिली आम फैमिली खां हटी करे आहे, जंहिंजे करे तव्हां वटि इहो ख़ुशगवार माहौल आहे ऐं तव्हां पंहिंजे घर में ॾाढो ख़ुशि आहियो ऐं हिक ॿिए सां रिली मिली हलो था।
इहा सुठी ॻाल्हि आहे, पर माण्हू जी जेके ॿारनि जी परवरिश कबी आहे नंढे हूंदे, त तव्हां हिकु माउ जे हैसियत में ॿारनि जी कीअं परवरिश कई? जी मुसवा मसइलो इहो आहे त डिफ़िकल्टीज़ औरत जे लाइ ॾिसो इलाही हूंदियूं आहिनि ऐं औरत इलाही तकलीफ़ खां पोइ सर्वाइव कंदी आहे ऐं कंहिं मक़ाम ते पुॼंदी आहे। नो डाउट जीअं चइबो आहे त हिकु कामयाबु औरत मर्द जे पोयां हिकु औरत हूंदी आहे, त आउं चवंदसि त हिकु कामयाबु औरत जे पोयां हिकु मर्द हूंदो आहे। मुंहिंजी वालदा मुंहिंजी सिस्टर हिकिड़ो स्ट्रगल कयो, हुन जे पोयां मुंहिंजे वालिद साहबु हो, पोइ मुंहिंजे वालिद साहबु मूंखे गुरूम कयो, फाउंडर मेंबर हुयो, मूंखे गुरूम कई। उन खां पोइ बाद में अची वई कहानी मुंहिंजे हस्बैंड जी। मुंहिंजो हस्बैंड एॾो शफ़ीक़ इंसानु आहे जंहिं ॿारनि जी परवरिश खां वठी नओं पोज़ीशन ताणी मुंहिंजो ॾाढो ख़्यालु रखियो आहे। इन में आउं पंहिंजी वालदा खे बि शामिलु कंदसि, पंहिंजी भेण खे, पंहिंजी भाॼाइनि खे, जिन्हनि मिली हिकु सर्कल ठाहे मुंहिंजे ॿारनि खे निपायो। ऐं मूं सियासत कई, हालांकि ॿारनि खे आउं ओतिरो टाइम न ॾेई सघियसि, ओड़े तरीक़े सां पंहिंजे ॿारनि जी परवरिश न करे सघियसि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां, मुंहिंजो नंढिड़ो 3 महीननि जो हो, तॾहिं आउं कोट लखपत जेल हुअसि। त आउं ॿार छॾे वेंदी हुअसि। ॿारनि खे इहा ख़बर काफ़ी टाइम ताणी कोन हुई त असांजी बेसिक माउ कहिड़ी आहे। मासियूं संभालींदियूं, बानियूं हूंदियूं हुयूं असांजूं, उहे संभालींदियूं ॿारनि खे। हर ॿार जे लाइ 2 मायूं मुंहिंजूं रखियल हूंदियूं। मुंहिंजी वालदा निगरानी कंदी, मुंहिंजी भेण वॾी निगरानी कंदी, हुनजी डेथ थी वई हली। त मूंखे उहे प्रॉब्लम्स कोन आया जेके फैमिलीज़ में ईंदा आहिनि, उन में उहे मूंखे कोन आया, छोकी मुंहिंजे पोयां मुंहिंजे बिहाइंड मुंहिंजो हस्बैंड बीठल हुयो जंहिं मूंखे फ्री हैंड ॾिनो। इहो तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त घरनि में इहे थोड़ियूं घणियूं ऊंच नीच थींदियूं आहिनि, पर अल्लाह जो करम आहे असांजे घर में अॼु ॾींहुं ताणी असां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि पाण में शाउट थी न ॻाल्हायो आहे पाण में। इहा माना रिकॉर्डेड ॻाल्हि आहे। हालांकि चवंदा आहिनि त जेके जंहिंजूं 2 ज़ालूं हुजनि उहो मुड़ुसु बि चरियो थी वेंदो आहे। लेकिन असां वटि अलाह पनाह ॾे अहिड़ी का बि न, वेल रिपोर्टेड माण्हू आहिनि ऐं फैमिली ॾाढी बहितरीनु आहे। त ख़ुशगवार माहौल आहे असांजो, ॾाढो बहितरीनु तरीक़े सां। ॿार बि अलाह जो शुक्र आहे, हाणे त ॿार बि पोइ चवंदा आहिनि तव्हां त अमा मम्मी असांखे जेको आहे न ईअं इग्नोर करे छॾियो बेनज़ीर साहिबा जे पोयां, पोइ वरी बेनज़ीर साहिबा जा ॿार आया, उन्हनि जे पोयां तव्हां त असांखे ईअं छॾे ॾिनो जहिड़ो असीं यतीम लावारिस हुजूं। न न, इहो ज़बरदस्त तव्हांजी ज़ाती ज़िंदगी आहे, पर तव्हां पाण खे एज़ अ सियासतदान केतिरो कामयाबु सम्झो था? सियासतदान त कामयाबु आऊं पंहिंजे पाण खे एतिरो न सम्झंदसि त आऊं को उन लेवल जी सियासतदान आहियां, पर ग्रास रूट सां तालुक़ु रखां थी। ऐं जीअं तव्हांखे ॿुधाईंदी हलां थी बार बार त फाउंडर मेंबर जी धीउ आहियां। मुंहिंजी परवरिश मुंहिंजे बाबा सां ई कई आहे। मुंहिंजी वालदा हिन वक़्तु बि मुंहिंजी वालदा सीनियर वाइस प्रेसिडेंट आहे उमरकोट जी, ऐं उन्हनि जी सरपरस्ती में मूं सिखियो आहे, कोशिशि कई आहे त कंहिंसां बुरो न कयां, जेतिरो थी सघे पंहिंजे लेवल ते जेतिरी मुंहिंजी विर्थ आहे ओतिरो सुठो हलां, ऐं उहो साबित कयां त माण्हुनि में इहा ॻाल्हि हुजे त सभु सियासतदान ख़राबु न हूंदा आहिनि ऐं सभिनि सियासतदाननि जो हिकिड़ो मुफ़ाद न हूंदो आहे। असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां बिलोंग कयूं था, असां चाहियूं था असांजो रवैयो अलॻि हुअणु घुरिजे, असांजी नेचर अलॻि हुअणु घुरिजे, असांजो विजन अलॻि हुअणु घुरिजे, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर जो हुयो। अच्छा, हाणे आहे ईअं त ॾिसो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सियासी परवरिश जेका आहे उहा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कई, ऐं ईअं ई माना जेको सियासतदान कामयाबु सियासतदान हूंदो आहे उनजे पोयां जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकु कामयाबु औरत जे पोयां हिकु मर्द जो हथु हूंदो आहे, हिकु कामयाबु मर्द जे पोयां हिकु औरत जो हथु हूंदो आहे, त इहो सिलसिलो हलंदो रहे थो। पर तव्हांजी सियासी परवरिश कंहिं कई? मुंहिंजे वालिद साहबु। अच्छा, उहो सियासतदान हुयो? जी, उहो पहिरीं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां उन्हनि कमु कयो, एज़ ए जनरल सेक्रेटरी पोस्ट ते रहिया, ऐं काफ़ी टाइम हुननि जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां रहियो। उन खां पोइ बाद में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं बेगम साहिबा जॾहिं वतन वापसि आयूं ऐं पंहिंजो स्ट्रगल उन्हनि कयो, त उन्हनि पोइ वरी मुंहिंजी वालदा खे बि शुरू में ॻोठ में आहिस्ता आहिस्ता कढणु स्टार्ट कयो, छोकी कंजस्टेड माहौल हुयो, फैमिली जो थोरो सिस्टम हुयो, वॾेरनि जूं ज़ालूं इहे कोन निकिरंदियूं हुयूं उन दौर में, थोरो घणो उन्हनि पोइ स्टार्ट कयो। पोइ बाद में वरी जॾहिं पीपुल्स पार्टी जे मथां इलाही ॾुखियो वक़्तु अची वियो त बाबा साईं जेको आहे शिफ्ट कयो फैमिली खे हैदराबाद,
पोइ उन में वॾो हिकिड़ो सिस्टम ऐं चवंदसि त वॾो हथु आहे असांजी सिंध जी सदर शगुफ्ता जुमाणी साहिबा जो, भाऊ मौला बख़्श चांडियो साहिब जो, जेको आया उन्हनि अची इन्हनि खे घरनि मां कढियो त तव्हां अचो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो साथ ॾियो, बेगम साहिबा जो साथ ॾियो ऐं घरनि मां निकिरो। ऐं इहे उहे दौर हुआ जेके स्ट्रगल जा दौर हुआ जेको असां पंहिंजे नंढे हूंदे खां ॾिठोसीं। त जेको ॾिठो उन खे अपनायो त बीहणो आहे, पार्टी आहे, पार्टी जा सरबराह आहिनि, उन्हनि जे मथां सिर बि ॾियणो आहे, कुर्बानी बि ॾियणी आहे, उन्हनि जे पोयां मारूं बि खाइणियूं आहिनि, जेलनि में बि वञिणो आहे। त इन करे ऐं तव्हांखे ॿुधायां पई त मुंहिंजी ग्रूमिंग जेका सियासी ग्रूमिंग थियल आहे, त मूंखे को डपु डाह कोन हुयो त हीअ पुलिस मूंखे मारींदी। हाणे हिते असां बीठा हुआसीं साइमा प्लाज़ा ते, माना मूंखे मुस्तक़िल जेको आहे SHO हुयो उन डंडो खणी मारियो पिए। पोइ अली मोहम्मद सहतो ऐं साईं फयाज़ शाह विच में अची विया, हलिया, उन्हनि चयो तव्हां असांजी मायुनि खे मारियो था, शेल हणण। हीअ मुंहिंजे पार्टी में तॾहिं ज़ाइदा मेमण ही सभु गॾु हुयूं, त पोइ इहे परेशान थी वियूं हलियूं। चई त हीअ कहिड़ो माहौल आहे, सम्झ में ॻाल्हि कोन पई अचे, छोकी न्यू कमर्स जेके हुयूं सिखंदियूं आहिनि। चई त हीअ कहिड़ो माहौल आहे, कीअं पियो थिए, ऐं तोखे डपु कोन थो लॻे इन्हनि शयुनि खां? मां चयो न, आउं आदी थी चुकी आहियां, छोकी मूं बचपन खां जेलूं, लॉकअप, एहतजाज ऐं शेल्स वग़ैरह इहे शयूं मूं पंहिंजे स्ट्रगल में ॾिठियूं आहिनि। त इन करे आउं ऑलरेडी ग्रूम आहियां, मूंखे डपु कोन्हे इन शइ जो। ऐं आउं फ़ख़्रु महसूसु कयां थी त आउं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उहा हैदराबाद जी जियाली आहियां जेको आउं इलाही बैकवर्ड इलाइक़े खां तालुक़ु रखां थी। ऐं थरपारकर जे डिस्ट्रिक्ट उमरकोट खां तालुक़ु रखां थी, ऐं उतां जी आउं ॼाई आहियां। ऐं हैदराबाद में अॼु मुंहिंजो स्ट्रगल खे हेतिरा साल थी विया आहिनि हलिया, त आउं अलाह जो शुक्र आहे ऐं इन में फ़ख़्रु महसूसु कयां थी। पंहिंजे वालिद खे इन जो सहरो ॾियां थी, पंहिंजी वालदा खे ॾियां थी, पंहिंजे घराने खे ॾियां थी, जिन्हनि मुंहिंजी सुठी तरबियत कई। मुंहिंजे बाबा साईं नंढे हूंदे खां मूंखे तकरीरूं लिखी ॾींदो हो, जॾहिं त मूंखे पढ़ण बि सही कोन ईंदो हो, तॾहिं स्पीचिस मूंखे लिखी ॾींदो। त आउं चवंदी हुअसि, बाबा तव्हां त आहियो सहाफ़ी, तव्हांजी लिखणी एॾी ॾुखी आहे जेको आउं मुंझी थी पवां। पोइ मूंखे ॿुधाईंदो हो त इहे त पॉइंट्स आहिनि, ऐं तोखे पॉइंट्स लिखी थो ॾियां, अॻियां त मज़मून त तोखे पाणे ठाहिणो आहे, पाणे ॻाल्हाईंदी कर। पोइ अॼु अलाह जो शुक्र आहे त आउं बीहां थी, त मूंखे इहा ख़बर कोन थी पए त आउं केतिरे मजमे में बीठी आहियां, मूंखे छा ॻाल्हाइणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, मूंखे कंहिंखां तालीम वठण जी ज़रूरत कोन्हे। असल में छा आहे त जीअं तव्हां ॻाल्हि कई त मूंखे इन तशदुद खां इन खां डपु न वठंदो आहे, त सियासतदान ते फिज़िकल पनिशमेंट हूंदी कोन्हे का, पर असां वटि गैरक़ानूनी तरीक़े सां उहे जेके या फिज़िकल पनिशमेंट ॾियनि था सियासतदान खे, उहो गैरक़ानूनी आहे, गैर आइनी आहे उहो। ऐं इन खां अलावा सियासतदान त इहो सम्झंदो आहे त जेल मुंहिंजो ॿियो घरु आहे, छाकाणि त जेके जेसिताईं जेल में न वेंदो, जेसिताईं पची रास न थींदो, तेसिताईं पको सियासतदान न थींदो। सो तव्हांजी ज़िंदगी में इहे सॼा लम्हा आया आहिनि, त हाणे तव्हां सभु इहे जेके हूंदा आहिनि सियासतदान जा क्रॉस करे अची हिकु सियासतदान ते बीठा हो, तव्हां MP जी सीट ते बि बीठा हो, इलेक्शन बि विड़ी आहे, त हाणे जेको आहे सो तव्हांजी ख़्वाहिश कहिड़ी आहे, त तव्हां छा हुजणु घुरिजो? हाणे मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त जिन माण्हुनि मूंखे इज़त ॾिनी, 10 साढा 10,000 वोट मूंखे ॾिना, ऐं चाहियां थी त आउं उन्हनि जी ऐं सिंध जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आवाम जी ऐं पाकिस्तान जी सिंध जी आवाम जी ख़िदमत करणु चाहियां थी। ऐं आउं शुक्रगुज़ार थींदसि पंहिंजी पार्टी जी, त पार्टी मूंखे MP जी सीट ॾिए ऐं मूंखे को अहम उहिदे ते रखे, ताकी अहम रिस्पॉन्सिबिलिटी मूंखे मिले, ताकी आउं अॻियां हली उन्हनि जेके मायूस तबिको आहे ऐं स्पेशली लेडीज़ जेका आहे उन जे लाइ मुंहिंजी कोशिशूं हूंदियूं त उन्हनि जे लाइ कमु कयां। इहा मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त उन्हनि जे लाइ कमु कयां, ऐं ॿारनि जे लाइ कमु कयां, ऐं हेल्थ ते कमु करणु चाहियां थी, ऐं एजुकेशन ते कमु करणु चाहियां थी। मुंहिंजा हिकिड़ा इहे बचपन खां वठी ख़्वाब आहिनि, अलाह उन्हनि जी ताबीर ॾींदो, पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आउं जेके बि ॾुखायल आहे उन जी हमदर्द थियां। सनम टालपर साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे लाइ टाइम कढी सुबुह सां असांजे हिन गुड मॉर्निंग प्रोग्राम में आया ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। यकीनन इहो पैगाम पीपल्स पार्टी जे कारकुननि औरतुनि ताईं वेंदो ऐं इहो आवाम ताईं वेंदो। तव्हांजूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, आवाम जी ख़िदमत करणु चाहियो था, साॻियो जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो मिशन हो उनखे अॻिते वठी हलणु चाहियो था। सो इहा तव्हांजी सोच तव्हांजी ज़बरदस्त आहे, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। थैंक यू।
नाज़रीन, तव्हां असांजे महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेका पीपल्स पार्टी हैदराबाद ज़िले जी सदर आहे ऐं उन जूं ख़्वाहिशूं, उन जूं उमेदूं, उन जूं सियासत सां वाॻियल आहिनि। ऐं तव्हां हिते ॻाल्हियुनि मां इहो महसूसु कयो हूंदो त पंहिंजा जेके पेट जा उहा ॿार आहिनि उन्हनि खे बि मासियुनि जे हवाले करे सियासत जे पोयां ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे पूरो करण जे लाइ उन सां जदोजहद में, सियासी जदोजहद में लॻी रही। ऐं उन जूं तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि जिन जे करे असां वटि जेकॾहिं सचा ऐं अवाम सां सचा जेके सियासतदान मिली पवनि था त यकीननि असांजे मुल्क जे अवाम जो वधीक भलो थी पवंदो ऐं अवाम जेको आहे सो बहितर थी सघंदो ऐं मुल्क जूं हालतूं बि बहितर सुधरी सघंदियूं। इन सां ई पंहिंजे मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं ॿी शख़्सियत सां गॾु, वरी ॿी गुड मॉर्निंग कल्याण में। तेसिताईं अला भाई।